धड़ो भरिसां लाइकपुर जो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी इमारत जो कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो लाइकपुर खां 5 किलोमीटर सुज़ुकियुनि ऐं मोटरसाइकिलुनि ते रैली कढी रूपामाड़ी चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते हेडमास्टर साईं उमरदीन मक्सी, साईं साबिर ऐं साईं अब्दुल गफूर गग्गू ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल जी इमारतुनि जा हर रोज़ चौपड़ किरनि था, जंहिं करे असां क्लासनि में ख़ौफ़ विचां वेही नथा सघूं, जंहिं करे असांजी तालीम मुतासिर थिए पई ऐं असांजे स्कूल में न ई पीअण जे पाणी सां गॾु वॉशरूम जी बि सहूलियत मौजूदु आहे। 13 साल थी विया आहिनि पर अञा ताईं स्कूल जो तामीराती कमु मुकमल न थी सघियो आहे। हुननि निगरान हुकूमत ऐं ज़िले सिजावल जी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांजे स्कूल जो रहियल कमु मुकमल कराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में DC ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।